मुंहिंजो नालो निसार अहमद आहे, ज़ात जो चन्नो आहियां ऐं यासर जो मां वाल साहब आहियां, पीउ आहियां। यासर मुंहिंजो पुटु आहे। राति जो तक़रीबन 10 बजे खां पोइ यासर बेकरीअ ते कमु कंदो आहे, मज़दूरी कंदो आहे बेकरीअ ते। 11 बजे 10 बजे खां पोइ बेकरी वारे मालिकनि हुन कॉल कई, बाबा किथे आहे? उन बयानु कयो इहो ई त बाबा मां किले नाके ते आहियां, उतो सूमरे जे दुकान तो पैसा थो वठां पियो। उहे पैसा वठी करे हे बेकरीअ ते आयो त ॾिठई त मालिक पाण बि कोन हुयो ऐं प्लस में हुनजो मुंशी बि कोन हुयो। उन छोकिरनि खे चयो त बाबा हीउ बक्सो जेको आहे उहो बक्सो लारायऊंसि हेठि। 5-10 मिंट उते बीठो, वरी पोइ बेकरीअ खां ॿाहिरि निकिरी हिन तरफ़ ॾे निकिरी वियो। छोकिरनि वरी हुनखे ॿुधायो, मुंशीअ खे। मुंशी आयो बाद में, अधु कलाक खां पोइ। मुंशीअ पुछा कई त बाबा यासर काॾे हुई, टपड़ पिया आहिनि छा? छोकिरनि हुनखे इहो ई ॿुधायो त यासर आयो हुयो, सामान रखी करे हाणे अलाए काॾे ॿाहिरि निकिरी वियो आहे। 10:30 बजे वरी मुंशीअ हुनजे बेकरीअ जे मुंशीअ कॉल कई यासर ॾे त पुछांसि त किथे आहे। 10:30 बजे हुन कॉल जे कई त यासर जो नंबर हुयो बंदि। यासर जो नंबर बंदि हुयो। पोइ हो ट्राए कंदा रहिया। ख़बर तॾहिं पई जे सुबुह जो 10 बजे मुंहिंजो दर खड़कायूं अची उनजे मुंशीअ। ठक 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 कयईं अची। मां निकिरी वियोमांसि। बाबा हुकुम कर। चई यार यासर तव्हांजे घर सुतो पियो आहे, उनखे थो उथाए। मां घर वञी घरो पुछा कयमि। उन्हनि चयो त बाबा घर यासर आयो ई कोन्हे को, कल्ह खां वठी बेकरीअ ते आहे। उहो कल्ह लटा पाए वियो आहे त हिन महिल ताईं मोटियो कोन्हे को। मां मोटी अची वरी मुंशीअ खे अर्ज़ु कयो, चयोमांसि बाबा यासर असांजे घर आयो ई कोन्हे को, बेकरीअ ते हो, बेकरीअ खां वधीक असां वटि आयो ई कोन्हे को। उन वरी पंहिंजे जुनेद ॾे वरी कॉल कई, सेठ ॾे, वरी उहो बि आयो। उनखे बि मां इहो ई बयानु कयो त छोकिरो तव्हां वटि रहंदो कंदो आहे, कमाईंदो बि तव्हां वटि ई आहे, मां वटि घर न आयो आहे। उन खां पुछा कई, उन्हनि इहो ई बयानु कयो त राति जो 10:30 खां वठी यासर जो मोबाइल नंबर बंदि आहे। असां इहो ई सोचियोसीं, इहो ई चयोसीं त चइबो घर आहे। मां चयोमांसि घर असांजे न आयो आहे। उन खां पोइ वरी असांखे वठी हलियो जेको नी फ़ौजदारी थाणे ते बि वियासीं, स्टोरगंज थाणे ते NC बि दाख़िल कराईसीं ऐं प्लस में इतलाह कयोसीं वञी 15 ते। उन खां पोइ अहिड़ो को रिज़ल्ट कोई बि न निकितो आहे। मां ग़रीब आहियां, मौलाई आहियां। मां SP साहब खे बि अर्ज़ु कयां थो, अपील कयां थो पियो। नंढा बचिड़ा आहिनि, हू कमाईंदो आहे, कुझु मां कमाईंदो आहियां, तॾहिं पेट गुज़र कंदा आहियूं, बचिड़ा पालींदा आहियूं। नंढड़ा बचिड़ा आहिनि मूंखे। मां SP साहब खे बि अर्ज़ु थो कयां पियो। साईं पुलिस असांखे चयो त नंबर ॾेई वञो। पुलिस वारनि नंबर असांखां वरितो। तक़रीबन 4 बजे वरी उन्हनि मूंखे कॉल कई। उन्हनि चयो त असां नंबर टेस्ट कयो आहे त इहो असांजो तव्हांजो नंबर लॻे थो पियो कोटिया। मां उन्हनि खे चयुमि त बाबा कोटिया असांजो न को रिश्तेदार आहे, न अज़ीज़ क़रीब आहे, न असांजो कोॾे अचणु वञणो आहे, असांजो उॾे कोई बि वास्तो कोन्हे। मां ई ज़िंदगीअ में न वियो आहियां, कोटिया ॾिठी न आहे त मुंहिंजो छोकिरो उॾे कोटिया कीअं वेंदो। वरी उन्हनि इहा ई मूंखे रिपोर्ट में ॻाल्हि कई, चई अलाह कंदो, कोशिशि कयूं था पिया, इंशाअल्लाह तव्हां बि कोशिशि कयो ऐं प्लस में असां बि कोशिशि कयूं था पिया। वरी पुलिस वारनि अहिड़ो कोई बि असां ॾे इंफॉर्मेशन न ॾिनी आहे, न को इतलाह ई कयो आहे।